सखरण में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मीर मोहम्मद गिरियो मूजिब सखरण शहर ऐं आसपास में वधंदड़ बदअमनी चोरियुनि फुरनि ऐं धाड़नि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी शहरियुनि ऐं उन्नड़ बिरादरी पारां सखरण पुलिस थाणे जे मेन गेट अॻियां धरणो हयो वियो। इन मौक़े ते अली शेर उन्नड़, करमुल्ला उन्नड़, नूर नबी मक्सी, अब्दुल लतीफ़ उन्नड़, यासीन चांडियो, दरिया खान संजराणी ऐं ॿियनि चयो त सखरण तालको बदअमनी जे बाह में ॿरी रहियो आहे। चोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। हुन चयो त 3 ॾींहं पहिरीं इरशाद उन्नड़ जी दुकान मुस्कान इको साउंड जा ताला भञी चोर लखें रुपए जो सामान चोरी करे विया। उन ॾींहुं चोरीअ जूं 6 वारदातूं कई वयूं हुयूं। हुननि चयो त चोरनि ऐं फौरन शहरियुनि जो जीवन झंझाल करे छॾियो आहे। इन हवाले सां SHO सखरण वाइदो कयो हो त इरशाद उन्नड़ जो चोरी थियल सामान 3 ॾींहंनि अंदरि वापसि कराए चोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी, पर हेसिताईं को बि तदारुक नाहे थियो। हुन चयो त जेसिताईं इरशाद उन्नड़ ऐं ॿियनि मुतासिरनि सां इंसाफ़ नथो थिए तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। धरणे में अली हसन उन्नड़, हाजन ॼाम उन्नड़, अब्दुल रशीद कीरियो, निसार कलर, हबीब कीरियो समेत समेत शहरियुनि शिरकत करे पुलिस पारां ॾोहनि ते कंट्रोल न करण ऐं बदअमनी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई।